सच भी इहो ई आहे त इहो गौतम बुद्ध हुयो जंहिं ब्राह्मण खे बेबनाक दिलि चयो त इंसान बुराई ख़ुदि करे थो ऐं उन जो ख़राबु नतीजो भोगण बि उन जी ज़िम्मेवारी आहे। ख़ुदि ई बुराईअ खां किनारा कश थी सघे थो। पाकीज़गी ऐं नजासत ॿई ज़ाती सिफ़तूं आहिनि। ॿियो केरु बि कंहिंखे पाकीज़ा नथो करे सघे। गौतम बुद्ध जी हक़ीक़त पसंदी इन खां ॿी कहिड़ी थी सघे थी त संदसि आख़िरी वक़्त में मुरीदनि खे देवता करे पेश करणु शुरू कयो। संदसि हिकु प्यारे बख़्शू आनंद जॾहिं संदसि तारीफ़ में तौसीफ़ कंदे चयो, महात्मा मां पूरे इतमाद ऐं यकीन सां चवां थो त न अव्हां जहिड़ो को पाकबाज़ अॻु हुयो न वरी को थींदो। को बि ॿुधेमान ब्राह्मण वाधवान ऐं ॾाओ अव्हां जे अकुल ऐं दानिश खां मथां न आहे। इहो ॿुधी गौतम खां सवाल कयुसि, मुंहिंजा प्यारा मूंखे एॾे मान ॾियण जी महिरबानी, पर तूं इहो ॿुधाए त छा ॾाप जे हवाले सां तूं माज़ीअ जे सभिनी शख़्सियतुनि खां वाक़िफ़ आहीं? छा तोखे उन्हनि जे फ़िक्र ऐं दानिश जी ॼाण आहे? छा तोखे इन्हनि जी रियाज़त ऐं महिनत जी ख़बर आहे? चवणु लॻा, न महात्मा बिल्कुलु न। आनंद सचाईअ सां वराणियो, छा तूं मुस्तक़बिल जे ॾांहनि ऐं विद्वाननि खे ॼाणे सुञाणे थो जो तूं मुंहिंजे इन्हनि सां भेट करीं थो? चयाईं, न महात्मा न। छा तूं पंहिंजो पाण खे ॼाणे सुञाणे वरितो आहे? न मुंहिंजा साईं, मां का दावा नथो करे सघां। मुंहिंजा बच्चा ॾिस, न असां पंहिंजी पहिरें खे ऐं न ईंदड़ खे ॼाणूं था। एसिताईं जो पंहिंजे हाल जी बि पूरी ख़बर कोन्हे त पोइ अहिड़ी ख़ुशामद छाजे लाइ कई वञे। पोइ बुद्ध पंहिंजे प्यारे शागिर्द आनंद खे दर्स ॾींदे नसीहत कई त आनंद, मुंहिंजे ज़िंदगीअ में या मूंखां पोइ हर को पंहिंजो पाण में हिकु रोशन चिराग आहे, लेकिन अव्हां जी ज़ात अव्हां जी अब्दी पनाहगाह न आहे। अव्हां जी आख़िरी पनाहगाह सचाईअ जो दामन आहे, जंहिंखे पकड़ण सां अव्हां खे कंहिं ॿिए जी ज़ात में पनाह वठण जी ज़रूरत ई न आहे। अव्हां खे पंहिंजे अंदर जो रोशन चिराग ई बसीरत जी बुलंदियुनि ते वठी वेंदो, मगर शर्त इहो आहे त अव्हां खे इल्म जी जुस्तजू ऐं तड़प हुजे। गौतम बुद्ध पंहिंजे अंतम घड़ियुनि में पंहिंजे बख़्शनि खे इहा आख़िरी नसीहत कई हुई त ओ बख़्शुओ, हाणे मूंखे बि फ़ना थियणो आहे, पर अव्हां शौक़ ऐं ज़ौक़ सां पंहिंजे मन जी सचाईअ जी जुस्तजू जारी रखिजो। पोइ उन बुद्ध जे नज़रिए अॻिते हली अशोक आज़म जहिड़ी जाबिर शहनशाह खे झुकाए विधो। हुन जी ज़मीन में सॼे हिंद सिंध, अफ़गानिस्तान, चीन, विच एशिया ऐं ॾखण एशिया में इहो मत फैलिजी वियो जंहिंजो बुनियादु हुयो मुसलसिल सचाईअ जी तलाश ऐं जुस्तजू। कुशान बादशाह जे दौर में सिंध अंदरि शहर शहर, नगर नगर, वार मंदर ठही विया। सिंध में इन जी मक़बूलियत जो अंदाज़ो इन मां कजे थो त मशहूरु चीनी सियाह हेविंग सांग सिंध ऐं हिंद घुमी ॾिठी हुई। तंहिं लिखियो त सिंध में कई सिंग सुंग मौजूदु हुया। बख़्शनि जो तइदादु 10,000 ताईं हुयो ऐं जॻह जॻह ते वार मंदर मौजूदु हुया। हाणे बि इन बयान जी तस्दीक इहे आसार कनि था जेकी सिंध बलोचिस्तान जे कुंड किरछ में पकड़िया पिया आहिनि। अहिड़ीअ तरह मोहन दड़े जे मथां ठहियल स्तूपा वार मंदर अञा ऊचे घाट बीठो आहे, जंहिंखे अवामुन नास तरफ़ां ड्राइण जी भरपूर कोशिश जारी व सारी आहे। अहिड़ीअ तरह वार मंदरनि जा आसार ब्रह्मणाबाद, शहदादपुर में सुधेरण जो दड़ो, टंडो मोहम्मद ख़ान मीर रखण जो ठल बादी, बुतका टकर, झरक काऊ जो दड़ो, मीरपुर ख़ास, मीर रखण नवाबशाह, वदड़ी चकबदीन मिलिया आहिनि। इहे मंदर अमूमन 200 ईस्वीअ खां 500 ईस्वीअ ताईं जा ठहियल आहिनि। इन मां वाज़े थिए थो त बुद्ध धर्म सिंध धरतीअ जो अहम तरीन मज़हब रहियो आहे, पर इन मत जी सिंध मां ख़तमु थी वञण जा बि के सबब हुया। जीअं कमाल खे ज़वाल ईंदो आहे, ईअं बुद्ध मत सां बि थियो। हिकु त मौर्या घराणे खां पोइ चंद्रगुप्त जे दौर में ब्राह्मण राज अची वियो, जंहिं बुद्ध धर्म जी बेकनी करणु शुरू कई ऐं ॿुधण सां निर्वार सलूक रखी खेनि हीसायो। ॿियो सबबु सिंध जे अंदरि राय घराणे जी हुकूमत। 640-499 खां पोइ ब्राह्मण चच जो दौरु आयो, जंहिं बुद्ध धर्म सां तइल्लुक़ रखंदड़ क़बीलनि ख़ासि करे मेदन ऐं जतन सां सख़्तु रवैयो अख़्तियार कयो ऐं हिंदू धर्म खे हथी ॾिनी, जंहिंजे करे बुद्धियुनि जा वार मंदर वीरान थींदा विया।
ऐं ॿुध मत जा सिंघ जमायतूं बि चिड़ विचिड़ थी विया। इहो ई सबबु हुयो जो सिंध जे ॿुधियुनि राजा ॾाहिर जो साथ ॾिनो ऐं मोहम्मद बिन क़ासिम आसानीअ सां सिंध 1712-1711 फ़तह करे वरिती। अरबनि जे अचण खां पोइ पहिरें ई इस्माइली बुज़ुर्गनि इस्लाम खे सिंध अंदरि मुतारिफ़ करायो ऐं उन्हनि खे कई हदनि ताईं कामयाबी थी। पर जॾहिं सूफ़ी बुज़ुर्गनि पंहिंजे अदम तशदुद ऐं सुलह कुल वारी नज़रिया खे मुतारिफ़ करायो त आम ॿुधियुनि खे इहो नज़रियो पंहिंजे मत जे बिल्कुलु क़रीब तर लॻो ऐं हू आहिस्ते आहिस्ते हुन नज़रिया खे क़बूलु कंदा ज़म थींदा विया। इन करे वादीअ सिंध सूफ़ियुनि जो पसंदीदा सरज़मीन बणिजी वई। जो हसीन बिन मंसूरुल हलाज जहिड़ो यगानो सूफ़ी बि आयो त हज़रत अली हजवेरी, दाता गंज बख्श, बाबा फरीद गंज शकर, बहावलदीन ज़करिया मुल्तानी, हज़रत जलालुद्दीन सुर्ख बुखारी खां वठी कलंदर लाल शहबाज शाह इनायत, शाह हुसैन, शाह अब्दुल लतीफ़ बेटाई, सचल सरमस्त, बुल्ला शाह, ख्वाजा फरीद बेदल वग़ैरह जी बि अब्दी आरामगाह बणी। बुद्ध धर्म जे हवाले सां इन जी तस्दीक साईं GM सैयद पंहिंजे किताब सिंधूअ जी सुञाव में बि करे थो ऐं मिसाल ॾेई सम्झाईंदे ॿुधाए थो त हिन आलमगीर मज़हब सिंधियुनि जी ज़िंदगीअ ते पंहिंजा असर छॾिया आहिनि। जेतोणीकि संदन अक्सरियत मुस्लमान थी चुकी आहे, गौर करे ॾिसबो त सिंध जे किन मख़सूस दरवेशनि जहिड़ो कि शाह इनायत, शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं ॿियनि बुद्ध धर्म जे रोशन पहलुअनि मां घणो परायो आहे। शाह लतीफ़ जे कलाम जे रप खावड़ी, भैरवी, सिंधी, रामकली ऐं प्रभाती सुरनि में इन तइलीम जा आसार मिलनि था। ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल SBTV ऑफिशियल। सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।